हाणे हेॾे नज़र कयो मां अर्ज़ कयो में त सवे हज़ारे मस्जिदियूं हूंदियूं साईं भुट्टा साहब कोई दोस्त उथी करे चवे त असांजे इलाके में सफर में फलाणी मस्जिद में बांग माई ॾींदी आहे ऐं निमाज़ बि माई साहब पढ़ाईंदी आहे को तो थी बीहे अब हाफिज़ाणियूं भी आहिनि न मौलवियाणियूं भी आहिनि हाफिज़ भी न पुगो मौलवी भी न पुगो एक अधी घरों चाबी खणी ऐं मस्जिद में बांग ॾे ऐं जमायत अधीअ खे मुसले ते बीहारे त बेशुमाम न आयो आहे तूं नमाज़ पढ़ाए अहिड़ी हिकिड़ी मस्जिद ॾेखारियो छाजे करे छा सबब औरत नमाज न पढ़ाए मस्जिद में बांग न ॾे हेॾो थेलो हथ में खणी एनजीओज में ड्यूटी पई करे अधी चङनि भलनि जूं न्याणियूं ऐं अमड़ियूं हफ़्तनि जा हफ़्ता महीननि जा महीना टूर ते ड्राइवर केरु गॾु सीट ते केरु टच मोबाइल भी हथ में अधी जी परणू भी कोने ये निकरी वही ही ॾाढो घर में वाछा पियो टेड़े तो मुझी न्याणी खाली न ईंदी अधु लख मुनू खयूं ईंदी खयूं त ईंदई पर या नक कोन जा पानी कोने चुप थी आओ बाबा मां जेको अर्ज़ पियो कयां उन ते नज़र कयो मुंहिंजा मिठा बाबा अज जॾहिं इहा हालात हले पई बेपर्दगीअ खे हुकूमत तहफ़ुज़ पई ॾे आलिम लड़ियूं पिया कनि तव्हांजे साम्हूं क़ुरान पिया ॿुधाइनि अॼु असांजे इन अहिड़ी हालात में जॾहिं मज़हबी रूप में के माण्हू औरतुनि ऐं न्याणियुनि ऐं मायुनि खे चवनि त तव्हांजो रोडनि ते बेपर्दा थी अचणु इहो नबी ऐं आल बैत सां मोहबत जी निशानी आहे त पोइ रोऊं त कंहिंजे मथां रोऊं हे वॾो क़ुरान पियो चवे वकरन फी बुयूतिकुन्न मां जल्दी वाइज़ पूरो कंदुमि वॾियूं शख़्सियतूं वेठियूं आहिनि वकरन फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरुजल जाहिलियतिल ऊला क़ुरान मञो या तोखे मञो चौड़ा जा छा मञींदो कुरान मनबो पैगंबर जो घरवारियों उम्मत जो अमड़ियों पाक औरतों व तय्यबातुल तय्यबीन व तय्यबून लिल तय्यबात अल्लाह उनकी पाकाई कुरान में बयान कई ये सोना मोहम्मद तू पाक ये तुझ बीबियों भी पाक नेकोकार ऐ उन सा गडो गड मोमिनियाणियों उन सा गड निक ऐ गुनाह जी खबर भी कोन जन الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات जंदी कुरान पे वाखाण करे या निसाء النبي लस्तुन कअहद मिन النساء इन तकैतुन जंदी तकवा पाकाई परहेज़गारी कुरान पे बयान करे आराई गोठ जे जलसे में आयल मुसलमानों जे अमरती के नमाज पढ़ाण बांग जण जी इजाजत ना है बांग सवाब नमाज पढ़ाण सवाब आलमा भी हाफिजा भी पर मुसले से मर्दन जो नथी पी सके फैसलो मुझो ना है फैसलो मदीने वाले जो तारा तो फोटारे आजाद माहौल आजाद फिजा पे कायम कयो तो मुल्क तबाह थे मुल्क बर्बाद थे नौ नस्ल बाह जे अंदर सड़े अज जे जलसे में भली मां 5 मिनट 10-20 गालाया पर इन जलसे के समझी करे अवा दिल जे अंदर फैसलो कयो तो अल्लाह ए रसूल जे हुक्मन के मनीदासी मोहब्बत नालो इन जो तू मानन के सुरमा जो जे मोहब्बत पैगंबर
पैगंबर जी न्याणी चैन न्याणी नुमा आखिरी न्याणी हजरत फातिमा थी चवे अली जी फातिमा हसनैन जी अम्मा पर मैं दुनिया में लाडाणू कया तो मुझो जनाजो रात जो खणजो जनाजे सा गड बत्ती भी न खणजो कई मानू जी नजर एतरी न पवे तो रसूल जे न्याणी जो कत केतरो या अय्युहन्नास रब तो फरमाए इंसानो हेरे नजर कयो कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम अवी मिठियूं त कुरान पाक के दियो था अवा चुमियूं त कुरान मजीद के दियो था अवा कुरान मजीद अचे त उठी त बियो था वा तो जो आहे कोने कुरान जो इंदो आ तो थी बियंदा आहियूं न और पैसा भी रखना हो ना कुरान आयो गल गया उठी भी मोहब्बत अदबा भली उठी भी पर कुरान खुली चवे चाहे त घर वारन के न्याणन के भेनरुन के अंदर विहारो चादरूं पारायो बाहर न निकरन उते वरी तू पिड़ु कढी बीठो है ए मस्जिद में लिखे दो स्टिकर ये हिन तक जलसे मस्जिद में ऐसी ऐसी तकरीर न करना वेड़े वा सूफी चूत सूफी मेजे जंजीर जेडी तस्बीह हयूं वेठो कुरान जी गाल न कर अज न 3 बजे ताईं मुझो वक्त हो जे अकेले जो तो मां अवा के बगालियूं अर्ज कयूं वञा त मुल्क में जेको वहे वापरे पियो तो केडो जुल्म मसाला जे मुदा 12 रबीउल अव्वल ते भाई मेहर कोठा चौक अंदरू रोड पंहिंजो रस्तो इहो एयरपोर्ट वारो जेको एयरपोर्ट आ लाड़काणे दे मुहन जो दड़ो वड़े वा सही याद त ॾियार असां जो कुराड़ा ही सणभा असां को भी नथा विसरन बाक़ी अणभा नाला विसरी था वञन एकरे मुखे चयोसे सुञाणो था भाकुर डाई पाए चे सुञाणो था मां जो न मुंहिंजा बाबा 8-10 दफ़ा मिलिया हूं अज मिलियो हूंदे पर ॾिनो कुझु न हूंदी पोइ वरी वीचारे खीसे मां कढी ऐं मुंहिंजे खीसे में पियो विझे त हीअं हीअं हथ खे घुमाए पियो मां जो कयो त आहे हिन खीसे जो तरो नथो लभे मां पोइ विया मां चयो बाबा जेॾा इल्म तेॾा खीसा मां जो इहा पार थी मथां मूर कढियूं वञे पोइ जो वयुसि माथे वञी फाथो में घिघरूं बदल शेरियूं बदल ऐं सा ये वॾा वॾा जेके इहे चढ़ा हूंदा आहिनि इहे बदल ख़ुदा जो कसम आहे उस्ताद कारी दुर्मम साहब न्याणियुनि जे मथे ते पटियूं बदला वॾियूं वॾियूं न्याणियूं घिघरूं ॿधी झुमरियूं पिणनि मां क़ुरान ॾेई तव्हां खां पुछां थो इहे घिघरूं ॿधणु साज़ वॼाइणु ढोल वॼाइणु अहल बैतन साहबा नबीअ जे विलादत ते इहो शरीयत जो हुकुम आहे गालायो छोंदा मुंग थव जा वात खीर जो त ॾेढ लोटो हणी थो वञे ॻाल्हाई नथो घिघरूं मूंखे अगरि अल बैत खे तव्हां छो नथा मञो मां त चयो कंहिंजी त नथा मञो तूं ॿुधाए मां चयो मुंहिंजो अबो या तुंहिंजो अबो मरी वञे ऐं 2 माण्हू दूल खणी तूतलियूं खणी अची तॾहिं में बीहनि त पिणे जे कम में आया हूं पादर हणंदेसि की न कोन अरे अब्बा मरी वियो वरी दूल अञा हिकिड़ो दूल खणी जे ॿियो वरी पीगो खयूं चे त पिणे जो लाश आहे त पोइ त तूं बंदूक ठोकींदेसि न चरी क़ौम दूल तूतलियूं घिघरूं ॿधी ऐं तूं सुन्नत रसूल जी अॻे लॼाए पियो